अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼुकल्ह जे दौर में हर इंसान चाहे थो त उहो सुठी शइ वठे ऐं रियायत अघ सां वठे। अगर तव्हांखे चिंची रक्शो वठिणो आहे ऐं सुठी कंपनी जो वठिणो आहे, किस्तनि ते अगर वठिणो आहे या कैश में निहायती सुठे रेट ते अगर वठिणो आहे त पोइ ॾिसो ही मुंहिंजी पूरी वीडियो तव्हांखे ॿुधायां थो त चिंची रक्शो सुठी कंपनी जो सुठे रेट ते या किस्तनि में तव्हांखे बदीन शहर मां किथां मिली सघे थो। अचे तो हलूं था वीडियो जी तरफ़। जीअं त दोस्तों पाण हाणे अची चुका आहियूं जुनेद पंवर ऑटोस ते। प्रोपराइटर शाहिद अली पंवर ऐं इरफान पंवर। दोस्तों अॼुकल्ह जे हिन दौर में ॿाराड़ी हुजे चाहे शहर, चिंची रक्शे जी ज़रूरत हर हंधि पवे थी ऐं केतिरनि ई ग़रीबनि जो ही रोज़गार बि आहे। ऐं दोस्तों हिन चिंची रक्शनि जी जेकी बाडी आहे उहा सभ खां जेकी सुठी बाडी आहे, पाइदार बाडी आहे, उहा आहे मलिक कंपनी जी। जॾहिं बि तव्हां चिंची रक्शो वठो त उन जी बाडी महिरबानी करे मलिक कंपनी जी वठो, ही जाम अरसो हलंदी आहे। ऐं उन खां अलावा चिंची रक्शे जो जेको अॻियां मोटरसाइकिल इस्तेमालु थिए थो उहो तव्हां सुपर स्टार प्लस जो वठो। ही मलिक कंपनी ऐं सुपर स्टार प्लस ॿई बेस्ट क्वालिटियूं आहिनि चिंची रक्शे में। Soundstripe. त पोइ दोस्तों हींअर अचो तव्हांजे पंहिंजे जुनेद पंवर ऑटोस ते। जी हाँ बिल्कुलु, हिते तव्हां खां हर तरह जी रियायत कई हूंदी। अगर तव्हांखे कैश में रक्शो खपे त पोइ 1,30,000 रुपए में तव्हांखे मिली वेंदो। अगर किस्तनि ते खपे त तमामु आसान तरीक़ो रखियो वियो आहे। जी हाँ दोस्तों, किस्तनि ते ही रक्शो तव्हांखे 1,65,000 रुपए में पवंदो, जंहिंजी तव्हांखे 60,000 रुपया एडवांस ॾियणी पवंदी ऐं उन खां पोइ हर महीने ते 7,000 रुपया किस्त ॾियणी पवंदी। यादि रहे ही किस्त चालू किस्त हूंदी, जेसीं ताईं 1,65,000 रुपया पूरा थींदा तेसीं ताईं ही किस्त हलंदी रहंदी। त पोइ दोस्तों देर कहिड़ी ॻाल्हि जी, हींअर ई अचो तव्हांजे पंहिंजे शहर बदीन में मोटरसाइकिल शोरूम मार्केट लॻ मेरहान चौक जुनेद पंवर ऑटोस ते।